मुबारकपुर थाणे जी हद ॻोठ हमज़ो महरमा में चोरी बाद पेरो खणी वेंदड़ ॻोठाणा हमायूं थाणे जी हद में धड़ियल था यरगमाल 6 मोटरसाइकिलूं हथियार फुर करे फरार थी विया। पोरियां त पठाण महर जे घर मां चोर हिक बलूड़ में चोरी करे विया, जंहिं दौरान भाॻिया सुजाग थी चोरनि जा पेरा खयां, जेके शिकारपुर जे हमायूं थाणे जे हद भरिसां ॻोठ वॾा ॾेआ ॾे वञी रहिया हुआ त ओचितो 10 धाड़ियलनि जदीद हथियारनि सां अॻु ॾेई पेर खणी वेंदड़नि खे यरगमाल बणाए 6 मोटरसाइकिलूं ऐं हथियार फुर करे फरार थी विया। मुतासिर ॻोठाणा हमायूं थाणे ते पहुता, जिथे हिकिड़ो अहलकार मौजूदु हो, जंहिंसां ॻोठाणनि शिकायत कई, पर ॻोठाणनि जी दांह ॿुधण बजाए पुलिस अहलकार ॻोठाणनि खे धमकियूं ॾियण लॻो, जंहिं बाद सवें ॻोठाणा गॾिजी क़ौमी शाहराह ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस चए थी असां कुझु नथा करे सघूं, वञी पंहिंजो पाण ॼाणो। पुलिस थाणे मां धिका ॾेई कढियो। एसएसपी शिकारपुर नोटिस वठी असांजी चोरी वापसी कराए। धमकी ॾींदड़ हमायूं थाणे जे पुलिस अहलकार खिलाफ़ कार्रवाई कई वञे। अब्दुल रज़ाक मस्तोई, इंसाफ न्यूज़, मुबारकपुर।